जाफर एक्सप्रेस हमले में औरतों ने बार्डन समेत समूरा यरगमाली बाजियाब। ऑपरेशन दौरान वाक़े व रहंद मौजूद समूरा दहशतगर्द मार जी विया। ऑपरेशन आखिरी मरहले में दाखिल। सिक्योरिटी ज़रियन मूजिब हिन खां अॻु 190 मुसाफ़िरनि खे बाजियाब करायो वियो हो। आपघाती बमबार दहशतगर्द मासूम माण्हुनि खे ढाल तौर इस्तेमाल करे रहिया हुआ। सिक्योरिटी फोर्सेस यरगमालिन सबब इंतहाई एहतियात खां कम वरतो। दहशतगर्द अफगानिस्तान में पंहिंजनि सहूलतकारनि सां राब्ते में हुआ। सिक्योरिटी फोर्सेस टोलिन में विरायल दहशतगर्दनि जो घेरो तंग कयो हो। ये कौन सी तारीख है कि आपने हत्या लोगों को ट्रेनों पे हमला करते हैं, मासूम औरतों को मारते हैं, बच्चों को मारते हैं, उनको यरगमाल बनाते हैं। जो रियासत पाकिस्तान को तोड़ने की बात करेगा, बंदूक उठाएगा, रियासत मुकम्मल तौर पर उनका कला कमा करेगी। समूरन मसलन जो हल ॻाल्हियुनि में आहे। बलोचिस्तान में मासूम शहरनि जो रत वहायो पियो वञे। हथे ख़ाली माण्हुनि ऐं मुसाफ़िरनि ते हमला करण कहिड़ी रवायत आहे? रियासत ख़िलाफ़ हथियार खणंदड़नि खे सख़्तीअ सां मुहरिनो वेंदो। कहिड़ा हक़ आहिनि जेके बलोचिस्तान खे नाहे ॾिना विया? वरो वज़ीर सरफराज़ भुट्टी जो बलोचिस्तान असेंबली में ख़यालनि जो इज़हार। चयाईं अरिड़हीं तरमीम में जेके मुतालबा आहिनि उन्हनि खां वधीक हक़ ॾिना विया। जेको पाकिस्तान ख़िलाफ़ हथियार खणंदो रियासत उन जो ख़ात्मो कंदी। सिंध सरकार एक साल दौरान केतराई मनसूबा मुकम्मल कया आहिनि। 13,000 खां वधीक शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾिनी वई। 1,68,000 हारियुनि खे बेनज़ीर कार्ड ज़रिए फ़ाइदो ॾिनो वियो। 2 लख ख़ानदाननि खे सोलर सिस्टम ॾियण जो मनसूबो जारी आहे। ईंदड़ साल ताईं 5 लख ख़ानदाननि खे सोलर यूनिट फ़राहम कया वेंदा। बोर्ड मुतासिरनि खे 20 लख घर ठाहिण जो अमल बि जारी आहे। सिंध सरकार डिजिटलाइज़ेशन ॾांहुं वधी रही आहे, जंहिं ज़रिए बोर्ड मुतासिर घरनि बाबति ॼाण हासिल करे सघंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध हुकूमत जे 1 साल जी कारकर्दगी रिपोर्ट पेश करे छॾी। चवे थो साल दौरान रोडनि जी अॾावचूं 196 रिथाऊं मुकम्मल कयूं वियूं। हैदराबाद, सखर, बदीन, टंडो अलायार ऐं थर में रोडनि जो ॼार विछायो वियो। साल अॻु कराची में शुरू कयल पीपुल्स बस सर्विस हाणे 6 शहरनि में हली रही आहे। सिंध सरकार पारां ईंदड़ सीज़न में कणक ख़रीद न करण जो ऐलान। कणक जो बहरान पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त 13 लख मैट्रिक टन कणक गोदामनि में मौजूदु आहे। गोदामनि जी पयल कणक जी चोरी रोकण लाइ टेक्नोलॉजी जो इस्तेमाल कयो पियो वञे। हिन साल कणक ख़रीद न करण सबबि खोट पैदा थियण जो ख़दशो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां क़ौमी असेंबली जे मेंबरनि ऐं पीपी अॻवाननि जूं धार मुलाक़ातूं। ज़रदारी हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां क़ौमी असेंबली जे मेंबर मीर ग़ुलाम अली टालपुर मुलाक़ात करे बदीन जे अवाम जे मसइलनि ऐं उन जे हल बाबति उपांट ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो सां अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर इम्तियाज़ सफ़दर वड़ाइच जी मुलाक़ात। पंजाब जी सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट। पीपी चेयरमैन सां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन रूबीना ख़ालिद बि मुलाक़ात कई। BISP तहत हलंदड़ मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। सिंधु दरिया मां केनाल कढण वारी रिथा ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज जो सिलसिलो जारी। हर मकतबे फिकर सां लाॻापियल धुरूं सरापा एहतिजाज पणियल। कराची, लाड़काड़ो, नगर पार्कर, खानपुर महर, सामारो, थरडी मोहब्बत ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाजी रैलियूं कढियूं वयूं। कोटड़ी में गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जी शागिर्दियाणनि रैली कढी। कॉलेज जे प्रिंसिपल समेत उस्तादनि बि एहतिजाज में शिरकत कई। कोस्की जा शहरी बि रोडनि ते निकिरी आया। वापारियुनि, सिविल सोसाइटी, मज़हबी जमायतुनि, क़ौम परस्तुनि धुरनि जो गॾियल एहतिजाज। ओडिटोलाल में कॉलेज ऐं स्कूलनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि ऐं JUI कारकुननि रैली कढी मुज़ाहिरो कयो। रते दिरे में वकीलनि एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। नसीराबाद में केनालनि ख़िलाफ़ फ़नकारनि जो ॻाए वॼाए एहतिजाज। मांझंदि, नवाजतोई, चंडे आदम दौड़ में बि एहतिजाज कयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधु दरिया मां 6 केनाल समेत कारपोरेट फॉर्मिंग वारो फ़ैसिलो फौरी तौर ते वापसि वरितो वञे ऐं ज़मीनूं कंपनियुनि खे ॾियण बदिरां ग़रीब हारियुनि में विरहायूं वञनि।